अस्सलाम वालेकुम। पंज भाॼियुनि जा नाला: पटाटो, बसर, तूरी, वाङण, भिंडी। पटाटो, बसर, तूरी, वाङण, भिंडी। पटाटो, बसर, तूरी, वाङण, भिंडी। प्यारा ॿारो, अॼु असां अखर जो नालो ऐं उन जा 10 आवाज़ पढ़ंदासीं। ही आवाज़ ई आहिनि जन जे वसीले असां सवलाईअ सां लफ़्ज़ पढ़ी ऐं लिखी सघंदासीं। अचो त पढ़ूं। अखर जो नालो: बे, बुनियादी लफ़्ज़ बतक। आवाज़: ब, बे, ब, बा, बो, बो, बू, बे, बे, बी। वधीक आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहिणु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।